इन भागा और गुल्लण जे घर जे भरसा छो बीठा आहिनि। ॿुध तरसी जीअं न कुत्ता चूहूं हयूं वेठा हुजनि ईअं बीठा आहिनि त कंहिं मक़सद सां। जेकर हिन मां तते था विसुननि जे साम्हूं हणी किथे सिॼाए न रखनि, जे वापसि मोटियुसि त सम्झंदा इहो बि भॼी वियो। पोइ अहिड़ो बहानो कयां जीअं इज़त बि रहिजी वञे। हा, गुल्लण जे घर थो वञा, कमु पटिजी वियो। दादा, इहो सुकल वाङण गुल्लण जे घर हलियो वियो। ॾे इजाज़त मूंखे मुराद खे त ॾियूंसि वञी सटको। न मंसूर, जेकॾहिं हिते कुटियोसींसि न त सॼो ॻोठु छॾाइण लाइ अची वेंदो। हिन अयूब खे चङी तरह सां मलड़ी ॾियणी आहे। मंसूर, अदा सही थो चए। हिन अयूबड़े खे ॻोठ खां ॿाहिरि खुले मैदान ते टोड़ाए मारणो आहे ऐं हुनखे अहिड़ो त पुछड़ो करिणो आहे जीअं सॼी उमिरि असां सां खौसण जी जुरियत न करे। जेकॾहिं अञा बि न मुड़ियो त पोइ ॿुधाईंदोमांसि त मुराद मुंडी कीअं मरोड़ींदो आहे।